वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पीर पगारीअ जी मुलाक़ात, सियासी मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठ। पदराई मूजिब वज़ीर आज़म जी ऑफिस में थींदड़ मुलाक़ात में सिंध जो गवर्नर इमरान इस्माइल ऐं पीर सदरुद्दीन शाह राशिदी भी मौजूद हो। मुलाक़ात में सिंध सूबे जे सियासी मामलनि ऐं अवाम खे दरपेश मसइलनि जे हल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई। पाकिस्तान में कोरोना वायरस जो 5हों केस साम्हूं अची वियो। वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि सलाहकार डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा मुल्क में कोरोना वायरस जे हिकु वधीक केस साम्हूं अचण जी तस्दीक़ करे छॾी, जंहिंखां पोइ मुल्क में कोरोना वायरस सबबि मुतासिर माण्हुनि जो अंग वधी 5 थी वियो। कोयटा खां कराची ईंदड़ बस मां 50,000 सर्जिकल मास्क हथ। सदर बस अॾे ते हिकु बस मां 50,000 मास्क हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिबि ॻुझे इतला ते सदर बस अॾे ते असिस्टेंट कमिश्नर सदर आसिफ चांडियो जी टीम सां गॾु गॾियल कार्रवाई कई वई। खानपुर महर जे कचे में मुबैना चोरनि जी फायरिंग में औरत क़तल। इलाक़े में औरत खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करण जा चोबोल। कचे में ॻोठ शाहू थाणे जी हद ॻोठ हामिल बडाणी जतोई में राति देर सां मुबैना तौर चोरनि जी फायरिंग में हिकु औरत मसमात लैला ज़ाल जीअंद बडाणी जतोई क़तल थी वई। बीमार कम नहीं कर सकती, भी मरे दे बैठे मुड़स ऐं सोहरो मूं ते रोज़ानो तशद्दुद कंदा आहिनि। जरवार वासण नाज़िया लगारी। जरवार जो ॻोठ ठारू लगारी जे रवासण माई नाज़िया लगारी मुड़स ऐं सोहरे जे तशद्दुद खां तंग थी पनाह लाइ जरवार थाणे ते पहुची वई। नारी दाहींदे चयो त मुड़स खैर मोहम्मद लगारी ऐं सोहरो निज़ामुद्दीन लगारी मूं मथां हर रोज़ तशद्दुद कंदा आहिनि। ISSP सिजावल स्वाही अज़ीज़ तालपुर जी क्रिमिनल गैंग खिलाफ़ कार्रवाइनि जो सिलसिलो जारी। रूपोश डोहारी, अली अहमद उर्फ कारो बचाणी ऐं लतो बचाणी मल्हा फुर थियल सुज़ुकी ऐं जदीद हथियारनि सां गिरफ़्तार। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।